अस्सलाम वालेकुम सटियूं 25 डिसंबर जे ख़ुसूसी प्रोग्राम साणे सतनि सां ऐं अफ़साना चन्ना अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। प्रोग्राम जो पेशकार आहे मीर मल्हा। पैनल ते मौजूदु आहे अब्दुल मजीद कटोहर। जी सटियूं असांजूं दुआऊं अव्हां लाइ त अव्हीं जिते बि हुजो ख़ुशि हुजो, रब साईं जे अमान में हुजो, सदा महकंदियूं ऐं मुरकंदियूं रहो। जी सटियूं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त अॼु 25 डिसंबर आहे ऐं तारीख़ जा वर्क वराइण सां ख़बर पवंदी त जेके तारीख़ जे वर्कनि में हमेशह जेके अहिड़ियूं ख़ासि तारीख़ूं हूंदियूं आहिनि उहे असांजे लाइ तमामु घणियूं अहम हूंदियूं आहिनि ऐं तारीख़ी नुक़्ते नज़र सां जेकॾहिं ॾिसिजे त उन्हनि जी तमामु घणी अहमियत हूंदी आहे। 25 डिसंबर असांजे लाइ असांजी तारीख़ में इन जे करे अहम ॾींहुं आहे छो त हिन ॾींहुं असांजो बानीअ पाकिस्तान क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो हिन ॾींहं ते जनमु थियो। क़ाइदे आज़म 25 डिसंबर पैदा थियो। बाबाए क़ौम क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जे ॼमण जो ही ॾींहुं आहे ऐं क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना हमेशह पंहिंजे शागिर्दनि खे इहा नसीहत कंदो हो त मां तव्हांखे तालीमी अमल में मसरूफ़ रहण जो ताक़ीद कयां थो ऐं हमेशह जेको हुनजो पैगाम हुयो उहो इहो ई हो त कम कम कम। तियूं क़ौमुनि जे तरक़ीअ जो दारो मदार इतिहाद ते आहे। इतिहाद उहो रूह आहे जेको क़ौमुनि खे हयाती ऐं ताज़गी बख़्शे थो। तारीख़ शाहिद आहे त दुनिया में उहे ई क़ौमूं ज़िंदा रही सघनि थियूं जिन में इतिहाद जी क़ुवत आहे। हर कंहिं क़ौमी अमल जे पूराए लाइ रिथाबंदी या तंज़ीम जी ज़रूरत हुअणु तमामु घणी ज़रूरी आहे ऐं क़ौमनि जे तरक़ी ऐं सरबुलंदीअ लाइ पुख़्ते यानी यकीन मुहकम जी तमामु घणी ज़रूरत आहे। जी सटियूं अॼु बाबाए क़ौम क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जे ॼमण जो ॾींहुं आहे त इन ई हवाले सां जन्ना खां क़ाइदे आज़म ताईं सफ़र जे हवाले सां तक़रीर अव्हां जे समातुनि जे नज़र कंदासीं। मुक़ररु आहे मैडम नजमा चांडियो। सर्तियूं सिंध जे मर्दनि खे मिटीअ मां केतिरा ई अहिड़ा अमुल माणक पैदा थिया आहिनि जिन पंहिंजे किरदार ऐं कारनामनि सां दुनिया में हिन धरतीअ जो नालो रोशन कयो आहे। अहिड़नि अज़ीम इंसाननि में मोहम्मद अली जिन्ना बि आहे। संदसि जनम सिंध जे तारीख़ी शहर ठटे भरिसां नंढड़े ॻोठ झिरकनि में 25 डिसंबर 1876 ते थियो। शुरूआती तालीम झिरकनि ऐं कराचीअ मां हासिल करण बाद 16 सालनि जी उमिरि में नंढड़ो मोहम्मद अली जिन्ना इंग्लैंड रवानो थियो जितां कानून जी डिग्री हासिल करे वापसि अची वकालत शुरू कयईं। सर्तियूं कराची खां बम्बई ताईं संदसि क़ाबिलियत ऐं ॾाहप जा चर्चा थियण लॻा ऐं संदसि नालो केस में कामयाबीअ जी ज़मानत तसवुरु थियणो। सर्तियूं बरे सगीर में रहंदड़ मुस्लमाननि पंहिंजे हक़नि जे हसूल लाइ मुस्लिम लीग जे नाले सां हिकु जमायत क़ाइमु कई 1906 डिसंबर में, जंहिंजो अहम मक़सदु हुयो मुस्लमाननि जे हक़नि जी हिफ़ाज़त करणु। हिन जमात जे क़ाइमु थियण सां मुस्लमाननि खे हिकु अहिड़ो प्लेटफॉर्म मिली वियो जितां हू पंहिंजी आज़ादी ऐं हक़नि लाइ आवाज़ बुलंद करे सघनि पिया। मुस्लमाननि जी नुमाइंदा जमात मुस्लिम लीग जे मंशूर में प्रोग्राम सां सहमत थी मोहम्मद अली जिन्ना 1913 में मुस्लिम लीग में शामिल थियो ऐं संदसि कोशिश सां 1916 में मुस्लिम लीग ऐं कांग्रेस में हिकु सियासी ठाह थियो जंहिंखे लखनऊ पैक्ट चइजे थो। इन ठाह मूजिबि मुस्लमाननि जे धार आज़ाद हैसियत खे तस्लीम कयो वियो। सर्तियूं मोहम्मद अली जिन्ना जी शमूलियत सां मुस्लिम लीग खे नई ताक़त ऐं जोश मिलियो छाकाणि त मोहम्मद अली जिन्ना बाहिमत, ईमानदार, मुस्तक़िल मिज़ाज ऐं उसूलनि वारो शख़्स हुयो। जल्दी संदसि शख़्सियत मुस्लिम लीग जे सरवाणीअ में तब्दील थी वई। मोहम्मद अली जिन्ना जी जिदोजहद सां वफ़ादारी मुसलमान क़ौम सां मुख़लिसी बेगर्ज़ हुई। संदसि ज़िंदगीअ जो मक़सदु सिर्फ़ु इहो हुयो त बरे सगीर जे मुसलमाननि खे हिकु अलॻि वतन मिले जिते हू आज़ादीअ सां ऐं सुकून सां मर्ज़ी मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारनि ऐं खेनि हर तरह तरक़ी जा मौक़ा मुयसरु हुजनि।
मोहम्मद अली जिन्ना जे पुरवकार शख्सियत मुसलमान क़ौम लाइ बेलोस मुहबत ऐं अनमोल क़यादत जे करे ई मुसलमान खेसि क़ाइदे आज़म सॾण लॻा, जंहिं जी माना आहे अज़ीम या वॾो अॻवान। अॼु ताईं हर हंधि क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना सॾियो वञे थो। सरतियूं, हिकु अलॻि इस्लामी रियासत जे हुसूल जे सफ़र में क़ाइदे आज़म कॾहिं बि सुस्ती न कई, हिणाई न ॿोली। हू न फ़क़ति पाण जबल जीअं मज़बूत रहियो। 1934 में क़ाइदे आज़म जॾहिं मुस्लिम लीग जी सरवाणी संभाली त मुसलमाननि में नओं जोश ऐं जज़्बो जवान थियो ऐं मुसलमान आज़ादी जे हुसूल लाइ सिर सां कफ़न ॿधी मैदान में काहे पिया। जलसा बि थिया, जुलूस बि थिया, नारा बि लॻा, एहतिजाज बि थिया, करारदादूं बि पास थियूं, पर अंग्रेज़नि खे पाकिस्तान जे क़याम लाइ राज़ी कयो। इहा हुई क़ाइदे आज़म जी शख़्सियत, खुदबराना क़यादत, लाज़वाल जिदोजहद, बेमिसाल लियाकत, उसूलनि जी पुख़्तगी ऐं इरादे जी मज़बूती। आख़िर इहा बासआदत घड़ी बि आई जॾहिं दुनिया जे नक्शे में हिकु नई इस्लामी मुमलकत पाकिस्तान जे नाले सां निर्वार थी। जिदोजहद रंग लातो, मुसलमान अलॻि मुल्क जी हसूल में सोभारा थिया ऐं 14 अगस्त 1947 ते मुल्क पाकिस्तान वजूद में आयो। पाकिस्तान जे हुसूल में जिते मुसलमाननि अज़ीम कुर्बानियूं ॾिनियूं, उते क़ाइदे आज़म जी क़यादत बेमरकज़ी किरदारु अदा कयो। ईअं चवणु बरहक़ आहे त अगरि मुस्लिम लीग खे क़ाइदे आज़म जहिड़ो सरवाण न मिले हा त हसूल पाकिस्तान नामुमकिन न त बि मुश्किल ज़रूर हुजे हा। सरतियूं, क़ाइदे आज़म पंहिंजी तक़रीरुनि ऐं तहरीरुनि वसीले मुसलमाननि में जोश जाॻायो, मक़सद जे हुसूल लाइ बाहिमत बणायो ऐं तहरीक पाकिस्तान जी मुजाहिदनि खे रुक जी दीवार बणाए छॾियो, जंहिं पंहिंजे आॾो ईंदड़ हर रुकावट पार करे मंज़िल माणे वरिती। अॼु न फ़क़ति पाकिस्तान पर पूरी दुनिया जा माण्हू मोहम्मद अली जिन्ना खे बानी पाकिस्तान ऐं क़ाइदे आज़म जे लक़ब सां यादि कनि था। जन्ना खां क़ाइदे आज़म, इन मौज़ूअ जे सिरे हेठि वीचार ॿुधासीं मैडम नजमा चांडियो खां। सचूं जेकॾहिं असां ॻाल्हि कंदासीं पंहिंजे महबूब क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जे बेपनाह मोहबत जी ऐं महिनत जी, जेका महिनत उन जे कम में शामिलु हुई, जेका मोहबत उन जे कम में शामिलु हुई, ऐं उहो कमु जॾहिं पाए तकमील ते पहुचे थो त हिकिड़े अलॻि वतन जो क़याम अमल में अचे थो। ऐं असां ख़ुशनसीब क़ौम आहियूं जो क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जे रहनुमाईअ में अॼु असां हिकु आज़ादु मुमलिकत, इस्लामी मुमलिकत पाकिस्तान में साह खणी रहिया आहियूं ऐं पाकिस्तान जो अमल क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जे रहनुमाईअ में उनजो वजूद अमल में आयो। क़ाइदे आज़म जी रहनुमाई असांखे उन वक़्तु हासिलु थी जॾहिं मुसलमान ग़ुलामीअ जे ज़ंजीरुनि में जखड़ियल हुआ ऐं पाण उन वक़्तु हिन विखरियल क़ौम जी रहनुमाई कई, जंहिंजो नतीजो अॼु असांखे पाकिस्तान जी सूरत में मिलियो। हींअर अचो त क़ाइद जो नग़्मो ॿुधो।
न्यारो क़ाइद असांजो जी क़ाइदे आज़म जो नग़मो ॿुधी रहिया हुआसीं यकीननि अव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं सटियूं जीअं असां ॻाल्हि करे रहिया आहियूं त अॼु जो जेको प्रोग्राम साढ़े सटियूं आहे उहो 25 डिसंबर क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जे ॼमण जे ॾींहं जे हवाले सां ख़ुसूसी प्रोग्राम आहे त असांखे पंहिंजे इन अज़ीम दानिश्वर हीरो बाबा क़ौम क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जे जेके रहनुमा उसूल आहिनि ईमान इत्तेहाद ऐं तंज़ीम मुहकम इन ते अमल करणु घुरिजे ऐं पिणु असां ख़वातीन खे पंहिंजो पंहिंजो इन में किरदारु अदा करणु घुरिजे ऐं ख़ासि तौर ते जेके ख़वातीन आहिनि उहे पंहिंजे ॿारनि खे बि उहा सिख्या ॾियनि त जीअं उहे बि अॻिते हली करे सुठी तालीम हासिलु कनि ऐं सुठी तालीम हासिलु करे मुस्तक़बिल जा सुहिणा मेमार बणिजनि ऐं क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जा जेके रहनुमा उसूल आहिनि उन्हनि ते अमल कनि त जीअं हू तरक़ीअ जूं जेके राहूं आहिनि उन्हनि ते गामज़न थी सघनि। जी 25 डिसंबर जो ख़ुसूसी प्रोग्राम साढ़े सटियूं रसियो पंहिंजी पुॼाणीअ ते आउं हुयसि अव्हांजी मेज़बान अफ़साना चन्ना। पैनल ते मौजूदु हुयो अब्दुल मजीद कटोहर। जॾहिं त ही प्रोग्राम अव्हांजे लाइ पेश कयो मीर मल्हा। असांखे ॾियो इजाज़त, पंहिंजो ख़्यालु रखिजो, सदाईं गॾु।